सोबोदेरो लॻ ॻोठ लाल भॻत छड़ियो जे छड़िया बिरादरी जे औरतुनि मर्दनि मासूम ॿारनि क़ुरान पाक मथे ते खणी मसमात पीरसन औरत अरबेली मसमात शकीला मसमात सलमा पीरसन गुलाम कादिर ज़ुबैर इम्तियाज़ सिकंदर छड़ियो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि दाहींदे चयो 28 ॾींहं अॻु मक़तूल जंसार चंडे जो ख्वाहू टंगियल लाश मक़तूल जे ॻोठ जे भरिसां अंबनि जे बाग़ मां हथ आयो हुयो। मक़तूल जे वारसनि इलाइक़े जे केतिरनि माण्हुनि खे गिरफ़्तार कराए तशद्दुद करायो। पीरसन औरत अरबेली चयो त मुंहिंजे पुटु मेहरबान अली छड़ियो खे सोबोदेरो पुलिस खां वेही सतार सां मेटियो। हुसैन बख़्श चंडे शबीर चंडे वारे सख़्तु तशद्दुद करायो जंहिं मां का बि साबिते न मिली अथनि। असां 4 दफ़ा हिननि ॾांहुं क़ुरान पाक ऐं चङा मुड़ुस मेड़ वठी विया आहियूं त असांजो हमराह तव्हांजे खून में मुलविस न आहे। असांखे आसरा ॾींदा रहिया त तव्हांजो हमराह छॾायूं था। सबर कयो। हिननि चयो त असां मिसकीन आहियूं, घर बि ॾिठल आहिनि, मज़दूरी करे पेट गुज़र कंदा आहियूं। गिरफ़्तार थियल जे पीरसन अमर दम जी मरीज़ा आहे, पीउ अधरंगे जो मरीज़ आहे, 8 महीननि जो सगीर पुटु अथनि, कमाइण वारो केर बि न आहे। हिननि चीफ जस्टिस वज़ीर आज़म आर्मी चीफ IG सिंध SSP खैरपुर खां मुतालबो कयो त क़ुरान पाक जे सदक़े मक़तूल जंसार चंडे जे असल कातिलनि खे गिरफ़्तार करे क़ुरान पाक ते इंक्वायरी कराए बेगुनाह गिरफ़्तार थियल मेहरबान अली छड़ियो खे आज़ादु करे इंसाफ़ कयो वञे। अयाज़ अली चन्ना, सिंध एक्सप्रेस न्यूज़, सोबोदेरो।